अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 26 सितंबर संडे। टाइम थिया 11:15। मां सुराण हिन महिल वञूं था ॿाहिरि। असां ग्रॉसरी वठंदा आहियूं एंड ऑफ द मंथ। सो अॼु असांजो उहो प्लान आहे, छो त पोइ रश बि थी वेंदी ऐं देरि बि थी वेंदी। देरि बि त न थींदी, रश थी वेंदी। असां कुझु न कुझु बचाए रखंदा आहियूं। माशाल्लाह अगरि देरि बि थी वञे त उहा असांखे परवाह न हूंदी आहे त कुझु खुटंदो असांजो, पर रश खां बचण जे लाइ असां कोशिशि कंदा आहियूं त सवेर पंहिंजो कमु करे अचूं। मुंहिंजे बूटनि जी हीअ सूरत हाल आहे ऐं लूणक वरी वॾी थी वई आहे ऐं इहे चिबड़नि जूं वलियूं वरी फुटियूं आहिनि। हे मुंहिंजा गुल फुल बाग़ बहार हिन पासे, हे ॿिए कंहिंजी गाॾी बीठी आहे हिते। माशाल्लाह सॼी सावक थी वई आहे ऐं मुंहिंजा पंहिंजा प्लांट्स वधनि वेझनि था। हिनजा नंढा ग्रीन लाइट ग्रीन पन ॾिसो, हिन में बि गुल थिया आहिनि ऐं ही पीला गुल अलाए छा जा आहिनि नंढड़ा। ॾाढो सुहिणो थो लॻे सभु कुझु। हे ॾिसो मां वीडियो थी भरियां ऐं सुराण जो कमु मूंखे छॾे हली वई आहे। बीठी बि न आहे। सो हलूं था हाणे। असां अची विया आहियूं वापसि, तक़रीबन 11:15 थिया आहिनि। सो सॼी जेका बि ग्रॉसरी हुई मंथली जेको कुझु वठंदा आहियूं, मास्क जो दॿो आहे, अंडा, सुराण जा ड्रिंक्स ऐं हे चोगो, ठीकु आहे। उन खां अलावा कुझु ॿियूं ज़रूरी शयूं ग्रॉसरी जेका हर महीने असां वठंदा आहियूं। हे सुराण जा बेकरी आइटम लाज़मी। अॼु शुक्र आहे थोरो वरितो अथई, छो त मां साफ़ मना कयोमांसि त मां न खाईंदमि। ऐं उन खां सवाइ हीअ उहा ई ग्रॉसरी। ऑयल आहे, हिन दफ़े घटि वरितो आहे छो त पोएं वारो बचियलु आहे। टिशू पेपर, पार्टी पैक, हे 2 ब्रेड्स, हिकिड़ी ब्राउन ब्रेड मां खाईंदी आहियां ऐं हिकिड़ी ॿी आम ब्रेड, ऐं हे सॼियूं शयूं क्लीनिंग जूं ऐं कीड़ा मार सभु। इहे सभु असांजे स्प्रे बि असांजे राशन सां गॾु ईंदो आहे। हे खाइण पीअण जो सामान, हिन में कुझु दालियूं वग़ैरह आहिनि। सो इहो आहे कुल सामान। अटो असां बार बार न वठंदा आहियूं, हिकु दफ़ो ई वठंदा आहियूं महीने में। उहो इलाही हली वेंदो आहे असांखे। ऐं चांवर बि हितां न, उहो तव्हांखे ख़बर आहे त मां ॿिए हंधां वठंदी आहियां। सो हाणे साह पटींदासीं, पाणी वाणी पीऊं, रेस्ट कयूं, पोइ अलाए छा थींदो। 4 थियण वारा आहिनि ऐं मां हे हिते सामान रखियो त क्राफ्ट जी वीडियो ठाहियां थी, पर मूंखां कुझु बि नथो पुॼे। मुंहिंजो मूड ई नथो थिए कुझु ठाहिण जो। लॻे थो इहे शयूं मां हितां ईअं ई हटाए छॾींदमि। ऐं अॼु असां लंच बि न ठाहियो आहे। मां त बिह खाधा इलाही सारा माशाल्लाह। सुराण हिते कुझु ठाहे थी। सुराण बिहनि जी काई डिश थी ठाहे, फुल्कियूं अथसि। सो बसि इहा कुझु न कुझु पचाईंदी त कुझु असां खाई चुका आहियूं, कुझु इहो खाईंदासीं। ऐं उन खां अलावा राति जी मानी में वरी कुझु असां फ्रेश पचाईंदासीं। सो मुंहिंजो सफ़ा मूड न आहे। हालांकि मां कम इलाही कया आहिनि, पर अहिड़ो को एक्स्ट्रा कमु न कयो आहे। इन करे मूंखे लॻे थो त अॼु जो ॾींहुं ॼण मुंहिंजो ज़ाया थो थिए। कुझु देरि मां यार हणंदी रही आहियां ऐं थोरो ई बसि एतिरो ई वधियो आहे। ऐं कॾहिं मतिलबु अॼु सुबुह जो बि जीअं न हुयो, मां इलाही देरि निंड कई। ऐं उन खां सवाइ राति जो थोरी देरि जे लाइ ड्रामो वामो ॾिसण जे महिल, टी वी ॾिसण जे महिल ठाहियो। सो इहा शॉल आस्ते आस्ते ठही रही आहे। छो शुरू थी आहे त ख़तम बि थी वेंदी हिकिड़े ॾींहुं। चले तो कठी जाएगा सफ़र आहिस्ता आहिस्ता। हे हिकिड़ो आहे मूं वटि टॉल जो पीस, हिकिड़ो यानी कट पीस मां वरितो, टॉलनि जे कट पीस मां जेको पयलो मां वटि। त इहो टॉल मां ठाहियां थी राजिया जे लाइ। ऐं मां ॿारनि जा टॉल जेसिताईं मां उनखे पंहिंजो पर्सनल टच न ॾियां, लॻे त सही त नसरीन ठाहिया आहिनि, त तेसिताईं मूंखे मज़ो न ईंदो आहे। सो हीअ आहे हिकिड़ो प्रिंटेड कपिड़े जो पीस जेको मां एप्लिक कंदमि ऐं हिन जी मां हणंदमि हिनखे चौधारी पाइपिंग। त हे हिकिड़ो ख़ूबसूरत जेको आहे अट्रैक्टिव टॉल थी पवंदो। राजिया जे लाइ ठाहींदमि इहो, छो त राजिया खे त मां इलाही ठाहे ॾिना, उहे हाणे नंढा आहिनि उनखे। ऐं हादिया खे अलॻि ठाहे ॾिना त उन वटि काफ़ी आहिनि। त हाणे मां उनजी अम्मी खां पुछियमि, मां कुझु ॿारनि लाइ ठाहे ॾियां। चई राजिया जा टॉल नंढा थी विया आहिनि त उहो भली ठाहे ॾियो। सो हिकिड़ो इहो थी ठाहियां ऐं हिकिड़ो वरी वेंदमि त अञा ॿियो बि को पीस खणी ईंदमि ॿिए कंहिं कलर जो, जेको मां हुनजे लाइ ठाहींदमि। सो इनशाला हीअ प्लैनिंग में आहे, ॾिसां थी छा थी कयां। तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। ऐं हीअ आर जो कमु त जेको आहे आस्ते आस्ते पियो थींदो रहंदो। फेरी जी निमाज़ जो टाइम थी वियो आहे, सो हाणे वेंदमि निमाज़ पढ़णु। ऐं हीअ जेके आहिनि कुझु कपिड़ा मां राजिया ऐं हादिया जे लाइ घुराया हुआ, कुझु महीना पहिरियों ऑनलाइन मां इहे ऑडर कया हुआ। त हे हाणे जेको आहे मां उन महिल रखी छॾिया, छो त हीअ प्रिंट जेको आहे उहो आहे सियारे जो, त मां हिननि जा न सिबिया हुयमि।
त हाणे मां चाहियां थी त इहे बि मां हिननि जा सिबी छॾियां, सो रिलियूं वग़ैरह छॾे सभु कुझु, ऐं सोचां थी त कुझु मां हिननि ॿिन्ही जो कमु कयां त जीअं मां हे कपिड़ा हिननि खे आराम सां पहुचाए सघां। सो उनखां पोइ जेको आहे वरी नई सही हे सॼा कम ख़तमु करे पोइ मां शुरू कंदमि पंहिंजो वापसि क्राफ्ट। हीअ शर्ट मां पंहिंजे लाइ घुराई हुई, हीअ शर्ट सुराइण जी आहे, सुगंध पंहिंजी खणी वई, ऐं हे मां पंहिंजे लाइ सूट घुरायो हो, पर उनखां पोइ इहो थियो त भई हे त प्रिंट जेको आहे बटरफ्लाई वारो आहे, मां हिननि खे पाए नमाज़ कीअं पढ़ंदमि, त हाणे ॿुॾतर में आहियां, ॾिसां थी त छा थी कयां, कुझु न कुझु थी वेंदो। बहरहाल हिननि खे त हथु न आहे लाहिणो मूंखे, फ़िलहालु हिननि खे श्रिंक करण जे लाइ रखां थी त जीअं हे थोरो टाइम वठंदा, ऐं उनखां पोइ मां वेंदमि नमाज़ पढ़णु। टे पहिरीं नमाज़ पढ़ी वरिती आहे, अञा थी मथे कुझु ज़रूरी कमु आहे, हिकिड़ो मुंहिंजो ख़ज़ानो पियो आहे उहो कढिणो आहे मूंखे, जेको मां हिन घर में त बिल्कुलु न कढियो आहे। हिन खां पहिरियों बि जॾहिं असां क्लिफ्टन ते पिया रहूं फ्लैट ते, तॾहिं बि शायदि मां यूज़ न कयो आहे उते, मूंखे यादि न आहे त अलाए घणनि सालनि खां मां यूज़ न आहे कयो। सो हाणे सोचां थी त उनखे कढां, ऐं हीअ एक्स्ट्रा मोर्टीन, पहिरीं त मूंखे इलाही शयूं हितां कढणियूं पवंदियूं त जीअं जाइ ठहे उनखे कढण जी। सो हीअ मुंहिंजा 3 दॿा, मोस्ट फेवरेट मुंहिंजो ख़ज़ानो क़ीमती, ॾिसो न हालत, हे मुंहिंजा हाल आहिनि। हिकिड़ी बोतल जो ढक बि पियो आहे हिन में, अलाए घणा ढक पिया आहिनि, ढक ई ढक आहिनि। हीअ असांजो दॿो आहे राउटर, हीअ आहे मुंहिंजो उहो ख़ज़ानो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, ॿियो त हाणे 2 हथनि सां कढंदमि। फाइनली कढी वरितमि, हिन जो कवर आहे, ऐं हीअ आहे मुंहिंजी ज़िगज़ैग मशीन, जेका ऑलमोस्ट 35 साल तक़रीबन पुराणी आहे। सो इहा कढी त मूंखे कुझु एप्लिक जो कमु करिणो आहे ॿारनि जे टॉलनि ते, सो मां चयमि एॾनि सालनि खां मां यूज़ ई न कया त हिनखे कढां साफ़ु कयां। हाणे ॾिसो त हे ढक बि ॾिनल आहे, मथां कवर बि चढ़ियल आहे, पोइ बि हिन जे मथां ई डस्ट पई आहे अंदरि कबट में, हालत आहे। सो हिनखे कढियो अथमि त जीअं हिनखे तेल वग़ैरह ॾेई थोरो, ऐं पहिरियों त मां हर सिलाई हिन ते कंदी हुअमि, यानी हर रवनि जूं ओटियूं वराईंदी हुअमि, चादरनि जूं ओटियूं बि ज़िगज़ैग जी डिज़ाइन सां ठहंदी हुयूं जॾहिं नई वरिती। हाणे मां सिर्फ़ु हिन ते एप्लिक कंदी आहियां, हिन जा 1-2 टाका ख़राबु थी विया आहिनि, पर एप्लिक में कमु हली थो वञे, तंहिंजे करे। पर हाणे मूंखे ख़बर न आहे हिन जो बेल्ट सही आहे न आहे, जेको बि आहे हिन जो सॼो टेस्ट थींदो हाणे, उनखां पोइ अगरि हे हूंदी यूज़फुल, छो त आख़िरी दफ़ो जेॾी महिल मां बंदि करे रखी त उन महिल त हीअ इंतिहा यूज़फुल हुई। सो इहो हिकु हुयो मुंहिंजो ख़ज़ानो, ऐं मूं जहिड़े आर्टिस्ट माण्हू जे लाइ जंहिंखे हिननि कमनि करण जो शौक़ु हुजे त अहिड़ी मशीन ख़ज़ाने खां घटि न आहे। 6:15 थिया आहिनि हिन महिल, ऐं मां राति जे लाइ बोर्ड थी ठाहियां। बसर जो दाग पियो थिए, पालक बॉइल थियल आहे मां वटि, हे चिकन जो कीमो आहे, कीमो ईअं जो मां बोनलेस चिकन पाण ई चॉप करे वठंदी आहियां, त ऐं उन सां गॾु विझंदमि बेह बॉइल थियल आहिनि, ऐं चिकन जो कीमो आहे ऐं पालक आहे। सो कीमो भुञी मसालो ठाहे कीमो भुञंदमि हिन में, ऐं उनखां पोइ हिन में बॉइल थियल बेह ऐं बॉइल थियल पालक विझी दम ॾींदमि। मसालो जीअं आम बोड़ जो ठाहिबो आहे, दाग करे उनमें टमाटर, थोरो घणो गरम मसालो साबित, ऐं ॾही 1-2 चमचा इहा पवंदी, मसाला जेके रेगुलर विझंदा आहियूं, लूणु मिर्च धाणा हैड। उनखां पोइ हिन में कीमो भुञंदमि, कीमो त बिल्कुलु चॉप थियल आहे चिकन जो, त उहो ई जल्दी ॻरी वेंदो आहे, त उहो भुञण में ॻरी वेंदो। उनखां पोइ इहे विझंदमि हिन में पालक ऐं बिह विझी दम ॾींदमि। इहा टोटल रेसिपी आहे, इन करे मां हिन जी अलॻि सां वीडियो नथी ठाहियां, त इहा तरकीब आहे हिन जी। ऐं आख़िर में सावा मिर्च ऐं धाणा लाज़मी पवंदा, पर ॾाढो टेस्टी बोर्ड ठहंदो आहे। मां हिन जी रेसिपी कॾहिं बि न ठाही, छो त ॾाढो आसान ऐं सिंपल आहे, या शायदि कॾहिं ठाहे बि वठां, सो इन करे मां थोरी घणी एक्सप्लेन करे छॾी आहे त करिणो छा आहे। ठीकु आहे, सो बॉइल थियल पालक, बॉइल थियल बिह फ्रिज में पिया आहिनि, कढिया कोन्हनि, ऐं हीअ हाणे मां चिकन जो बोनलेस जेको आहे चॉप करे रखियो आहे। सो राजी मानी थी वई असांजी, हिन सां गॾु चांवर पचाईंदमि, छो त असां हिकिड़ो टाइम चांवर ज़रूरु खाईंदा आहियूं। इहो असांजे लाइ नामुमकिन आहे त असां को टाइम को ॾींहुं असां चांवर न खाऊं। इहो थींदो आहे जो सियारे में असां मंझंदि जो पचाईंदा आहियूं, ऐं ऊन्हारे में असां राति जो पचाईंदा आहियूं। इहो सॼी उमिरि खां सिलसिलो असांजे वॾनि खां हलंदो थो अचे अञा ताईं, इहो सिंध जे हर ॻोठ में आम रवाज़ आहे। ऐं इनखे असां हर को हिक ॿिए खां पुछंदो आहे तव्हां मुंद मटाई आहे,
यानी तव्हां सीज़न जेको आयो आहे मौसम जेका आया हुआ चेंज कई अथव यानी मुंद मटाइण मां मक़सदु इहो हूंदो आहे त मंझंदि जो चांवर ऐं सियारे में ऐं राति जो चांवर ऊन्हारे में ऐं हे सुहाण ठाही आहे ज़बरदस्त क़िस्म जी जेका आहे चाट मां हाणे खाई वेठी आहियां ॾाढी मज़ेदार माशाल्लाह। ये अॼु अपलोड थी वेंदी ऐं जेके जेके ॾिसणु चाहिनि सुहाण वफ़ाई जे चैनल ते ॾिसी सघनि था, फेसबुक ते बि शेयर थी वेंदी इंशाल्लाह। उनजे सुरहान्स किचन ऐं सुरहान्स रेसिपीज़ हिकिड़ो पेज अथसि, हिकिड़ो ग्रुप अथसि। सो इहो असांजो सिलसिलो हलंदो। अॼुकल्ह सांझीअ जी अज़ान जेका जल्दी थी अची वञे तक़रीबन 6:30 बजे, त हिन ॿोड़ खे मां ठाहे दम ॾेई पोइ वेंदमि नमाज़ पढ़णु। ॾिसां थी टाइम मिलंदो त तव्हां सां थोरी गपशप ज़रूरु कंदमि इंशाल्लाह। अॼु जो ॾींहुं ख़ैर सलामतीअ सां गुज़री वियो। जेको कुझु कयमि सॼो ॾींहुं तव्हां सां शेयर कयमि। सुबुह जो मां पाण खे ॾाढो सुस्तु पई फील कयां, हालांकि मां कमु इलाही कयो सुबुह जो, यानी पंहिंजा कुझु कपिड़ा धोतमि जेके मां रोज़ु पायां थी। ज़ाहिर गर्मी ॾाढी थी वई आहे त ॾींहं में 2-3 दफ़ा चेंज था थियनि त रोज़ जा रोज़ इलाही था थी वञनि। ऐं उनखां सवाइ कल्ह जंहिं छोकिरीअ जे लाइ मां कुझु शयूं वठी आई हुअमि थोरियूं, अॼु वरी उहे खणी वियमि मथे कमरे में। उनमें 2 हिकिड़ा वॻा बि कढी अनस्टिच्ड, उहे बि मां हुनजी शॉपर में विझी छॾिया त जीअं उनजो धार उहा थेली सेट थियल पई हुजे, को बि ईंदो वेंदो त मां उन ॾे मोकिले छॾींदमि त उनजी माउ जमा कंदी वेंदी। उनखां सवाइ 1-2 टॉलनि जा अञा मूंखे पीसिस वठिणा आहिनि, उहो कमु थींदो ट्यूसडे ते। त हिकिड़ो त राजीअ लाइ ठाहींदमि थोरो वॾी साइज़ जो, ऐं हिकिड़ो कंहिं ॿिए ॿार जे लाइ गिफ्ट आहे, उहो लाज़मी मूंखे गिफ्ट सेट कंप्लीट करे, उहो बि हैदराबाद मूंखे TCS करिणो आहे। त इहा थोरी घणी ख़रीदारी अञा मुंहिंजी थींदी अंगारे जे ॾींहुं। सो उहो जॾहिं वेंदसि। अॼु ग्रॉसरी वठी आयासीं, हालांकि ॾाढो सुठो ॾींहुं, ॾाढो प्रोडक्टिव ॾींहुं गुज़रियो, पर पोइ बि ॼण मां क्राफ्ट वर्क न कयो आहे त मूंखे लॻे पियो त मां कुझु न कयो आहे। सो इहे आहिनि मुंहिंजा हाल ऐं हालात। त बसि कुझु कचहरी त उअं त कंदमि त घणी देरि हलंदी रहंदी, पर 7 में कुझु मिंट बाक़ी बचिया आहिनि। सांझी जी नमाज़ पढ़ी वेठी आहियां, सो 7 बजे लाइट हली वेंदी आहे, इन करे थोरो तकड़ में आहियां त कुझु न हुजण खां कुझु ॻाल्हाए वठां त बहितर आहे। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, मोट ज़रूरु ॾिजो। अॼु जो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो, ऐं उनखां अलावा जेको मुंहिंजो मैसेज आहे हर रोज़ वारो, उहो ज़रूरु यादि रखिजो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ज़िंदगी रही त इंशाल्लाह सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।